जी नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था मटियारी खां मंसूर अली बुलेदीअ जे रिपोर्ट मूजिब मटियारी ख़ैबर वेझो ॻोठ उस्मान खान माची जे ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज कंदड़नि में ग़ुलाम हुसैन, जान मोहम्मद, इमाम बश्क, फ़कीर बश्क, मोहम्मद जुमन उर्फ़ ॾाॾो मीडिया आॾो दाईंदे चयो त असां पंहिंजे घरनि अंदरि वेठा हुआसीं त ओचिंदो जवाबदारनि असां ते कुहाड़ियुनि सां हमिलो करे सख़्त ज़ख़्मी करे फ़रार थी विया। अहिड़ी असां ख़ैबराणी थाणे ते NC पिणु दाख़िल कराई आहे। ज़ख़्मियुनि खे पुलिस पारां इस्पताल जे लाइ लेटर ॾिनो वियो, जंहिं बाद जवाबदारनि असां ते इल्ज़ाम हणंदे चयो त तव्हां असां ते पुलिस रेड कराई आहे। मुज़ाहिरीननि चयो त हू ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि ऐं असांखे मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां IG सिंध, DIG हैदराबाद, SSP मटियारी, DSP ख़ैबराणी खां मुतालबो था करियूं त हिननि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।